आई आहियां ऐं हितां जे हुकुमराननि खे ॿुधाइणु चाहींदुमि जेसिताईं असां ज़िंदा आहियूं तव्हांखे असां मेड़ खे ॿोड़ न ॾींदासीं। माण्हुनि जूं तव्हां इज़तूं त महफ़ूज़ न करे सघिया, माण्हुनि जा जेको घर, माण्हुनि जी जानूं, माण्हुनि जी माल जी तव्हां हिफ़ाज़त न करे सघिया। हीअ नाइल हुकूमत आहे जेका फेल थी चुकी आहे। जॾहिं हिकिड़ो महीनो पहिरियां मां तव्हां सभिनि खां सवाल कयां थी, तव्हां पंहिंजा ज़हन विड़ायो त हिकिड़ो महीनो पहिरियां ही नोटिफिकेशन कढी चुका त सिंध में मूनसून बारिशूं थींदियूं ऐं जेको हुननि बारिशुनि जे लाइ हुननि कहिड़ा उपाउ वरिता त माण्हुनि खे असां रेस्क्यू कंदासीं या माण्हुनि खे असां टाइमली जेको आहे सो इमदाद पहुचाईंदासीं। हिननि कहिड़ा उपाउ वरिता, हिननि खे ख़बर हुई न त हीअ हेतिरो नुक़सानु थियणो आहे। हीअ ॼाणनि पिया त हेतिरियूं बारिशूं थियणियूं ऐं बारिशूं थियणियूं जॾहिं हिननि खे ख़बर आहे त असां वटि कोई ड्रेनेज सिस्टम न आहे, असां वटि कोई इरिगेशन सिस्टम सही न आहे, त पोइ हीअ हिननि खे उपाउ वठिणा हुआ न। पर हीअ हथ सां सिंध ॿोड़णु चाहिनि पिया, हीअ पंहिंजे मक़सद में कामयाबु थी चुका आहिनि। असांजी सिंध हुकूमत कामयाबु थी चुकी आहे। शायदि हिननि खे इमदाद खपनि, हीअ वरी बि पंहिंजा ग़रीब माण्हुनि खे माराए हुननि जा घर लोड़ाए पंहिंजा घर वञी करे भरींदा। सो हिननि खे इहे घर भरणु मुबारक हुजनि। असां हिननि खे ॿुधाइणु चाहियूं था त असां हिननि माण्हुनि खे अकेलो कॾहिं बि न छॾींदासीं। जेको मुंहिंजो असां मुंहिंजूं पंहिंजियूं ज़मीनूं ॿुॾियूं, मुंहिंजो पंहिंजो ॻोठु ॿुॾी वियो, उनजे बावजूद बि जॾहिं मूंखे ख़बर पई त मुंहिंजे मेड़ जा माण्हू महफ़ूज़ न आहिनि त मां हिते निकिती आहियां ऐं मां इहो वाज़े मैसेज ॾींदमि त असां मेड़ जी आवाम सां, मेड़ हुजे, जोई हुजे, दादू हुजे, खेरपुर हुजे, हीउ सॼो इलाइक़ो असांजो पंहिंजो आहे। हीअ सभु सॼी सिंध असांजी पंहिंजी आहे। सॼी सिंध जे माण्हुनि सां असां गॾु बीठा आहियूं ऐं हिननि जी वार थियणु घुरिजे। सिंध हुकूमत खे असां वरी बि चवंदासीं, ॾिसो मां का MPA MNA कोई गवर्नमेंट ऑफिशियल न आहियां, मुंहिंजे बस